असांजी तालीम रुली पई आहे। असां तालीम करायो ऐं असां स्कूल वञूं था त हथियारनि जे ज़ोर बी करे असांखो रस्ता रोकनि था, असांखे वरी मारनि था। असां वञूं था भितर था हणनि, असांजा मथा था फाड़नि। असां चओ था ठाह ते असां को क़ुर पढ़ूं, को मस्जिद पढ़ूं, को किताब पढ़ूं, कुझु पढ़ूं। के मुक़ाबिलो आहे त असांजो ठाह करे त हुकूमत खे अपील आहे असांजो ठाह ते स्कूल पढ़ूं, मस्जिद पढ़ूं। अदाए सदाम लाशारी जो जेको क़तल केस आहे असांजे मथां बेबुनियाद आयो वियो आहे ऐं जेके ई ॿार आहिनि कुलनि जी इहो 26 तारीख़ 2025 ते थियो फुर दौरान क़तल कयो वियो। उहो असांजे मथां आयो वियो आहे ऐं उन जा पहिरां खरोस बिरादरी जे घरनि में विया आहिनि। उहो असांजे माइटनि आयो आहे नदीम लाशारी वारनि। बसि पुराणा तहसब आहिनि उन्हनि खे। असांजा समूरा आहे ॿार जेके आहिनि अञा घणा घर बि वेठा आहिनि, समूरा इहे ॿार असांजा तालीम को महरूम आहिनि ऐं असां समूरा हिते ॾाढी ॾुखी ज़िंदगी था गुज़ारियूं ऐं महिरबानी कराए अमुन कराए वञे। असांजी अपील आहे IG सिंध खे ऐं SP खे त असांजो फ़ैसिलो करायो वञे ऐं हिननि ॿारनि जी तालीम बचाई वञे। साईं जो फुर दौरान माण्हू मरी वियो आहे, हुनजा जेके पहिरां विया आहिनि खरोसर बिरादरी में विया आहिनि। असां क़तल कोन कयो आहे, फ़ैसिले जी तारीख़ रखी हुयऊं, उन में महबूब जतोई हुयो विच में शामिल, दिलबर हुयो जतोई ऐं इलाही बस जतोई हुयो। डॉक्टर इब्राहिम वटि फ़ैसिलो रखियल हुयो जेतो डी बलोच दीदार साहब जतोई उन खे चई मां अटकल करे फ़ैसिलो कयां पियो, मां पंहिंजूं कणकां खयूं, मां फ़ैसिलो हाणे कोन कंदुसि। चङनि खे जवाब ॾेई मोटाए छॾियईं। असां चऊं था असांजी तालीम बचनि जी रुली पई आहे, असां चऊं था ठाह थिए, पर उहो ठाह में राज़ी न आहे। हो चए थो कबीलो जहिड़ो जीअं हले। असां डॉक्टर साहब खां मुताबिलो आहे, डॉक्टर साहब करे असांखे SP साहब खे अपील आहे ऐं हाजी उढे साहब जावेद उढे खे असांखे अपील आहे त असांजो फ़ैसिलो करायो वञे।